नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के डर की मां खबर ॾींदा गुज़िरियल महीने कलाम वक्त जे नुमाइंदे ते डर की पुलिस कूड़ो केस दाख़िल राणा चंदू के करे लाकअप करे छॾियो हो। जॾहिं त राणा चंदू जो नौजवान 14 सालन जो अशोक कुमार पी के रात जो थाने ते मानी पहुचाण वियो त डर की पुलिस संदसि अशोक कुमार के पकड़े नामालूम जगह कैद करे छॾियो हुयो। जॾहिं त राणा चंदू जो खानदान इंतहाई परेशानी सबब अदालत में डर की पुलिस खिलाफ पिटीशन भी दाख़िल कराई। एसएसपी घोटकी उमर तुफैल साहब DIG सखर के अशोक कुमार की बाजियाबी लाइ दरख्वास्तों भी ॾिनियूं। बल आखिर गुज़िरियल रात देर सां डर की पुलिस अशोक कुमार के मंगरा पंप डर की लगे छॾे फरार थी विया। अशोक कुमार एवान सहाफ़त प्रेस क्लब डर की पहुंची सहाफ़िन अॻियां दाईंदे चयो त मूंखे गुज़िरियल 1 महीने खां डर की पुलिस नामालूम जगह ते कैद करे रखियो हो ऐं मूंखे रोज़ मोतमार धमकियूं ऐं तशद्दुद पिण कंदा हुआ ऐं गुज़िरियल रात पुलिस वारनि मुंहिंजे साम्हूं मूंखे हाफ फ्राई जो प्लान बनायो जंहिं में कुछ पुलिस वारनि मुखालफ़त कई ऐं पाण में सलाह करे ऐं मूंखे मारण लाइ पुलिस मोबाइल में खणी रात जे वक्त निकता जंहिं ते हू मूंखे सॼी रात मोबाइल में खणी घुमाईंदा रहिया। भल आखिर मूंखे सुबुह जो टाइम मोबाइल मां लाहे फिटो करे हलिया विया। जॾहिं त रस्ते वेंदड़ माण्हुनि मुंहिंजे अखियुनि ते बदल पटियूं लाहे मूंखे रक्शे में विहारे एवान सहाफ़त प्रेस क्लब डर की पहुंचायो। मुतासिर अशोक कुमार एहतिया कंदे DIG सखर SSP घोटकी उमर तुफैल का इंसाफ करण की अपील कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।